दोस्तों, मां तव्हांजो दास परमानंद प्यासी वरी अॼु नई क्लिप सां गॾायो आहियां। हिन जो नालो आहे कोरोना लॉकडाउन पार्ट 2। कल्ह तव्हां ॾिठो पार्ट 1, अॼु कोरोना लॉकडाउन पार्ट 2। छो जो ॿुधाए मां घर में क़ैद वेठा आहियूं ऐं सॼो ॾींहुं जेको घरवारी जा दड़का पिया खाऊं, त आख़िर मूंखे त बाहियूं त कढणियूं आहिनि न दादा। सो उहे बाहियूं कढण लाइ तव्हांजे साम्हूं तव्हांजे शेवा में हाज़िरी ॾियणु आयो आहे हीउ दास परमानंद प्यासी। प्यार सां अॼु बि पंहिंजो पाण खे विंदरायो ऐं जेको बि मुंहिंजो तव्हां ॿुधो वेठा उहो तव्हां अॻिते बि मोकिले सघो था पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे, पंहिंजे यारनि दोस्तनि खे। उन सां छा आहे जो हींअर हर को सड़ियो वेठो आहे, छो जो हर को घर में क़ैद आहे। वीचारनि जा धंधा बंदि, दुकान बंदि, मकान बंदि। हा, मकान बंदि, मकाननि में वेठा आहियूं न। हा, असां त हेठि रुगो लहूं था त पुलिस वारा लठियूं खणी बीठा आहिनि। ऐं हक़ीक़त आहे उहो सही कयो अथनि, छो जो माण्हू मुड़नि कोन था। ऐं दोस्तो, अहिड़े टाइम ते त असांखे असांजे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जो साथ ॾियणु खपे, छो जो उहो कंहिंजे लाइ पियो करे। कॾहिं गहराई सां सोचियो थो? हू जीए ई पियो त असांजे लाइ, हिन भारत देश जे लाइ, भारत जे कुंड कुर्छ में वसियल हर उन इंसान लाइ जिन जो ही प्रधानमंत्री आहे। त दोस्तो, तव्हां बि पंहिंजो पाण खे क्वारंटाइन कयो, पंहिंजे घर में ई रहो, घर खां ॿाहिरि न निकिरो बिना कंहिं कम जे। ऐं छा मतिलबु, वरंदो छा इन सां? छो जो इन जी ॿी का दवाई कोन्हे कोरोना जी। इहा हिकिड़ी दवा आहे जो पंहिंजे पाण खे क़ैद करे छॾियो। बसि कैद में हो बुलबुल सयाद मुस्कुराए, रहा भी न जाए कुछ कहा भी न जाए। तो दोस्तों अचो, हिकु दफ़ो मां प्रोग्राम करण वञा पियो कोल्हापुर। तॾहिं पालनपुर रहंदोसि। पालनपुर खां हिकिड़ी ट्रेन पकड़ी, उन में बॉम्बे वञी लथुसि ऐं बॉम्बे मां वरी ॿी ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस, उन में वञी पंहिंजो पाण खे रखियुमि ऐं गाॾी हलण वारी थी। जीअं गाॾी हली, कलाक खन हली, 1.5 कलाक हली, 2 कलाक हली, अचानक झंग में उहा गाॾी बीह रही। गाॾी जो बीठी त मां वाइड़ो थी वियुसि, छो जो पहाड़ियुनि जे पासे खां उहा गाॾी लंघे वेठी। मुंहिंजी गाॾी ते बीठी छो? छो जो नालो त अथसि महालक्ष्मी एक्सप्रेस, ऐं बीठी वरी अहिड़ी स्टेशन ते बि कोन बीठी आहे न। शायदि लॻे थो सिग्नल कोन हूंदुसि, इन करे बीह रही आहे। सो त मां बि वेठो हुउसि। 1/2 कलाक थियो, गाॾी कोन चुरी। कलाक थी वियो पर गाॾी कोन चुरी। नेठ 10:30 पौणा 11 रात जा अची थिया, अञा बि जॾहिं गाॾी कोन चुरी। ओ नेठ मां दर ते आयुसि, दर खां ॿाहिरि निहारिया। आहे त का स्टेशन, पर स्टेशन ते ॾीआ पिया ॿरनि। पास का सफ़ा जॾी धूड़ जहिड़ी बुछड़ी स्टेशन ते उहा गाॾी बीठी हुई। मूं ॻिची ॿाहिरि कढी, ॾिठुमि हिकिड़ो कारे कोट वारो टीसी लंघियो। हे मूं चयो, भाई साहब ये गाड़ी इधर खड़ा क्यों हो गया? ये चीज भैया इसका इंजन बिगड़ गया। इंजन बिगड़ गया? जी हाँ। मुझे अब दूसरा इंजन बंबई से आएगा, वो इस गाड़ी को उठाएगा, फिर गाड़ी आगे जाएगा। अरे माँ तो बेड़ी तराई, इसमें कितना टाइम लगेगा?
चे भैया कम से कम 3.5 घंटा अरे मुझे मरी वियासी 11 ची थियन अना 3.5 कलाक हिते मूंखे त जी बुख लगी बुख में मांगी अखियुनि जा दोडा ॿाहिरि निकिरी आया मुंहिंजी ॼिभ कुतनि वांगुरु ॿाहिरि लड़कण लगी अहिड़ी बुख मुझो मां त मरी वेंदुसि ऐं जे मां मरी वियुसि त मूंखे त काई चिंता कोन्हे पर मुंहिंजी जया विधवा थी वेंदी उन वीचारीअ त अञा अछा वॻा बि कोन सुभाया आहिनि बसरा पोइ त मूं छा कयो पंहिंजो सामान हाणे ॿियो त केरु गॾु हो कोन जंहिंजे हवाले सामान छॾे मां वञी स्टेशन खां ॿाहिरां वञी रोटी खाई अचांसि जेके 4 सामान मुंहिंजा हुआ 2 कुल्हनि में लड़काया हिकिड़ो 2 बाहुनि में ये करे 4 सामान खणी जीअं दॿे मां लथुसि ऊंधे में गेट न सम्झण में अचे त भई कहिड़े पासे गेट आहे जितां मां ॿाहिरि निकिरां सोदा अञा उन गेट खे ॾिसां वेठो छा खणी ॾिसां हिकिड़ो काको मुंहिंजे पासे में अची बीठो ऐं मुंहिंजे चइनी पासे चक्कर ॾींदो वञे ऐं काको मूंखे घूरे ॾिसंदो वञे मांखे अची डपु लॻो हे काको मूंखे घूरे छो पियो निहारे दिल में ख्याल कयुमि त परमानंद लगे तो न काके जे घर में का चोरी थी ऐं उन चोर सां का तुंहिंजी शिकिल मिले थी सो इन काके सुञातो थई हाणे ॿेड़ी तरह इहो अंदर कराईंदुई वो हिते त को जमानत ॾियण वारो बि तुंहिंजो को मिट न को माइट थई सो मां बि हथ जोड़े बीठो हुअसि काके बि परिक्रमा हिकिड़ो चकर ॿियो टियों चौथो पंजो छहों जेॾी महिल 7हों चकर काके पूरो कयो वो त काको बि हथ जोड़े बीह रहियो ऐं चई भगत साहब तव्हांजो नालो परमानंद प्यासी आनी मुंहिंजो हाउ काका मुंहिंजो नालो त परमानंद प्यासी आहे पर ॿेड़ी तरह ई तो सुञातो कीअं जी साईं तव्हां पिंपरीअ में प्रोग्राम करण आया हुआ मां उते तव्हांजो प्रोग्राम ॿुधो मुंहिंजो वाह काका मुंहिंजी दिलि खे शांती थी मुंहिंजो वरी बि काके सुठो सुञातो आहे भगत जे रूप में जे चोर जे रूप में सुञाणे हा त हींअर अलाए कहिड़ा हाल हुजनि हा मुंहिंजो हा पोइ साईं केॾां पिया वञो मुंहिंजो काका वञा पियो स्टेशन जे ॿाहिरां का होटल को ढाबो ॾिसी उते खाधो खाई खाधे खे बरो ॾेई अचां छो जो मुंहिंजा आंडा वटजी विया आहिनि जी साईं हाणे हिते नंढड़ो ॻोठु आहे इन करे हिते ॿाहिरि को होटल बोटल त कोन्हे पर मुंहिंजो घर हिते ई आहे मुंहिंजो पोइ चई साईं हलो तव्हां मुंहिंजे घरां पेरड़ा घुमाए अचो छो जो गाॾी त 4 कलाके खां पोइ हलंदी दिल में ख्याल कयुमि जान न पहचान मैं तेरा मेहमान काको त खणी दिलि सां थो चए त हल असांजे घर पर हाणे काकी थोड़ी मूंखे सुञाणंदी ऐं बेगा वक़्तु 11 सवा 11 हिते थिया आहिनि काके जे घर पहुचंदे 12 थींदा अॼु नओं महिमान 12 बजे कंहिंजे घर में वञे सुठी ॻाल्हि कोन्हे मूंखे ॼण लॻे पिया मुंहिंजो न काका तोखे मां लहणा मोटंदे अची 2 ॾींहं तुंहिंजे घर में टिकंदुसि चीन भगत साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे घर हलंदा त मां तव्हांखे बोड़ पुलाव खाराईंदुमि अरे मुंहिंजो काका ॿेड़ी तरह अहिड़ी शयुनि जा तो नाला खणी जेके मूंखे दिलि सां वणनि काका पर मां तोखे लहणा तुंहिंजो कसम मोटंदे अची हाणे 3 ॾींहं तुंहिंजे घर में टिकंदुमि काको चए न भगत साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे घर हलंदा त मां तव्हांखे भुॻल सेवा खाराईंदुमि हे मुंहिंजो काका हे ॿेड़ी तरह ॼेठ वारे चंड ते इहो पुलाव असांजे घर में ठहंदो आहे
ऐं ये भुगल सयूं बि ठहंदियूं आहिनि, पर काका ॿई शयूं मूंखे दिलि सां वणंदियूं आहिनि, पर तुंहिंजो कसम अॼु मूंखे वञण ॾे, अॼु कोन हलंदो सही। पोइ मोटंदे महिल अची तुंहिंजे घर 5 ॾींहं टिकंदुसि, पोइ जेका खपई सां दिलि सां शेवा कजां। चीन पर भगत साहब जेकॾहिं तव्हां असांजे घर हलंदा त मां तव्हांखे मुंहिंजे बाग मां डायरेक्ट सूफ पटे खाराईंदुमि। हाणे मुंहिंजो ॿेड़ी तरई, हाणे त हल काका काथे आहे तुंहिंजो घर? चई साईं घर तो हुयो साम्हूं ई पियो आहे, मुंहिंजो पोइ हल। काको स्टेशन खां हाजी अञा ॿाहिरि निकिरण लाइ तयारी कई। 4 सामान मुंहिंजा त मुंहिंजे कुल्हनि ते ॿाहुनि में हुआ, 5 वरी काके जा सामान बि के पासीरा पिया हुआ। चई भगत साहब हिननि में बि हथ विझाए त मां ॿाहिरां हली तेसी टांगो तो कयां। सोदा मुंहिंजा त 2 ॿाहूं रुधलूं, उहो काके जेको आहे सो हीअं धार सां करे पहिरीं वॾी पेती, उन मथां नंढी पेती, उन जे मथां जेको आहे सो बिस्तरो, उन ईअं करे 5 ई सामान मुंहिंजे मथे ते ॼण जयपुर जी सरगा सूलीअ वांगुरु तयारु करे छॾी। सोदा मां कूलिन खां बि किनो थी ऐं स्टेशन खां ॿाहिरि पियो निकिरां। माण्हू सोचीनि पिया शायदि कूलिन जे ड्रेस जो कलर कोड मटिजी वियो आहे, पर माण्हू पिया खिलनि, मुंहिंजा पिया आंटा सड़नि। ॿाहिरि निकितासीं ऐं काके अची हिकिड़े टांगे वारे सां ॻाल्हायो। अरे टांगे वाला, जी क्या है काका? वो मेरी सिंधी कॉलोनी जाएगा क्या? जी जाएगा। भाई जी जाएगा तो कितना लेगा? जी 3 रुपया। ये चे बेड़ी तरई, हम तुमको रुगो 8 आना देगा। अदा मुझे छिड़क पैजियो, मुझो काका हू टे थो चवनई। बेड़ी तरई तू भुल में बत चेस, यकदम जी 8 आने ते किरियो आ को पिणे जो नौकर वा छा? जी भगत साहब ता वठंदा ई सवारी जा 4 आना आहिनि, हाणे पाण 2 सवारियूं माना 8 आना मां घटि कोन थो ॾियांसि। छो जो मुंहिंजो घर त इहो समूह ई रखियो आहे। मुंहिंजो मरी वियासीं काका, तुंहिंजो घर अलाए कॾहिं समूह। वरी काको तिरकी आयो ॿिए टांगे वारे वटि, उन टांगे वारे सां काके ॻाल्हायो। अरे ओ टांगे वाला, भाई सिंधी कॉलोनी जाएगा क्या? जी जाएगा। भाई जी जाएगा तो कितना लेगा? जी काका हम 3.5 रुपया लेगा। ये जी बेड़ी तरई 4 आना सवारी का लगता है, हम 2 सवारी है इसलिए 8 आना देगा। मुझो काका मुंह तो सुखा कई हुई त जॾहिं बि तुंहिंजे घर में हलंदुसि, इहो टांगे जो भाड़ो मां पाण पंहिंजे खीसे मां ख़र्चींदुसि। ॾाओ थी 3.5 रुपया मां थो ॾियां, छो जो मुंहिंजी सामान मां जिंद छॾाए, मुंहिंजी सामान जे करे मुंहिंजो मथो भरी पियो हो। काको चए न भगत साहब मुंहिंजो घर त इहो समूह ई पियो आहे। अरे हे मुंहिंजो काका, तू सच ॿुधाए, हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? चई साईं पोइ हलो न, ॻाल्हियुनि कॾहिं निकिता था हलूं, इहो समूह त आहे घर मुंहिंजो, पोइ हल। सोदा अॻियां अॻियां काको हले, पुठियां पुठियां मां बि गाबे वांगुरु गीलजंदो काके जी पुठ वरतमि। हे काको हलंदो हले, काके हलंदे हलंदे 3.5 कलाक पंध करायो, पर अञा काके जो घर न आयो। अरे मुंहिंजो काका, हाणे त मुंहिंजी घरवारी जया विधवा थी वेंदी ऐं उन वेचारीअ वटि अच्छा वॻा बि कोन आहिनि। अरे ॾाओ थी, सच ॿुधाए काका, मुंहिंजी ॾिस ॼिभ ॿाहिरि निकिरी वई आहे।
ऐं मां पघर सां शर्म थी वियो आहियां। हाणे सच ॿुधाए तुंहिंजो घर काथे अची बाबा हाणे तुंहिंजो कसम जो साम्हूं ई पियो थिए मुंहिंजो हल। वरी काके हलंदे हलंदे काके अञा बि अधु कलाकु पंधु करायो। हाणे त मुंहिंजो साहु निकिरण ते आयो। मुंहिंजो काका तोखे झूलण जो कसम थई तूं सच ॿुधाए तुंहिंजो घर काथे आ। हे चई भगत साहब हाणे त मुंहिंजे घर जे ॿाहिरि ई बीठा आहियूं। बसि काके जो ईअं चवण मुंहिंजा सामान मां हथ हेठि किरी पिया। बसि पोइ काके जा सामान बि धड़ धड़ करे हेठि किरिया। मुंहिंजे ॿाहुनि वारा बि किरिया ऐं मां बि विछाइजी वियुसि फरास वांगुरु उते रोड ते सुम्ही पियुसि। अखियुनि जा दोॾा फाटा पिया हुआ। काके निहारियो हे भगत मरी न पए। सो काके जे घर जे ॿाहिरि गांयुनि में जे प्यारनि जो पाणी हूंदो आहे न टंकी रखियल हुई। सो काके उन मां ई ॿ टे बुक भरे मुंहिंजे मथां मुंहिंजे बूथ ते उछली। थोरो होश आयो मां उथियुसि। चई भगत साहब हाणे बसि पंहिंजे घर में पहुता आहियूं। काके हरे हरे करे संदसि दर खुड़कायो ऐं मिठड़ो आवाज़ लॻायो। ओ भोॼूअ जी मां हो माई दर त खोल। अंदरां किनो कड़ो तेज आवाज़ आयो। चई ॿेड़ी ॿुॾई केरु आहे? मुंहिंजो काका सच ॿुधाए हीअ माई केरु आहे? चई भगत साहब या त मुंहिंजे बचड़नि जी माउ आहे। मुंहिंजो काका हीअ भला अॼु अंग्रेज़ीअ में छो पई ॻाल्हाए? हे चई अदा अञा हीअ निंड में आहे। मुंहिंजो निंड में त पोइ मुंहिंजी घरवारी जया बि घणी पटाटा टमाटा पई विकिणंदी आहे ऐं निंड में त हर कंहिंखे अलाउ थींदो आहे। घणनि खे आदत हूंदी आहे ॻाल्हाइण जी। वरी काके 2 मिंट सही करे नए सही दर खुड़कायो ऐं मिठड़ो आवाज़ लॻायो। अरे गोधूअ जी मां हो माई दर त खोल। छो जो मूंसां गॾु भगत परमानंद प्यासी पालनपुर वारो बायो आ। वरी अंदरां उन कड़े आवाज़ में आवाज़ मिलायो त ॿेड़ी ॿुॾे हिक तुंहिंजी ॿी इने भगत भोलड़े परमानंद जी जंहिं चंडे जे करे अची मुंहिंजी निंड फिटाई अथव। हे मुंहिंजो काका हे तोखे तुंहिंजे बचड़नि जो कसम आहे सच ॿुधाए हीअ माई केरु आहे? मूंखे हिन माईअ मां भउ थो थिए। चईंदा तुंहिंजो कसम इहा माई त मुंहिंजे बचड़नि जी माउ ई आहे। हे मुंहिंजो काका पोइ भला हीअ महाभारत छो पई ॿुधाए? हे चई अदा अञा हीअ निंड में आहे। मूं खोड़ो भॻो हिसाब लॻायो। हे मुंहिंजो काका जेका माई निंड में अहिड़ो पई ॻाल्हाए सा उथंदी त अलाए कहिड़ा बैल कंदी। इन करे मुंहिंजी जिंद छॾ त मां वञा। काको चई न भगत साहब मां तोखे बोड़ पुलाव थो खारायां। मूं खीसे मां 100 वारा 2 नोट कढी ॾिनामांसि। मुंहिंजो वठ काका 200 रुपया ॿारनि जी ख़र्ची थई रुगो मूंखे वञण दे। काको चए न भगत साहब मां तोखे मुंहिंजे घर जा भुगल सेवा बि थो खारायां। हे मुंहिंजो काका उहे त मां अॼु कोन खाईंदुसि। 500 रुपया ॿिया बि वठ तुंहिंजे पुट ऐं नुंहं जी ख़र्ची। काको चए न भगत साहब हल भला मां तोखे मुंहिंजे बाग मां सूफ पटे थो खारायां। हे मुंहिंजो काका से त मां हरिद्वार में छॾे आयो आहियां। ईअं करे काका अदा उन काके मां जिंद छॾाए जॾहिं रेलवे स्टेशन ते पहुतुसि त ख़बर पई त जंहिं गाॾीअ में मूंखे वञिणो हो न उहा गाॾी 3 कलाक खनि पहिरीं निकिरी चुकी हुई। माना अदा चवंदा आहिनि त लालच कुतनि सां गॾु खाराईंदी आहे। मूं बि कई लालच
इन करे मुंहिंजी बि थी वञी अहिड़ी हालत। सोदा लालच न कजो, बस परमात्मा में विश्वास रखजो। हिन कोरोना खां उहो ई तव्हांखे छॾाए सघंदो। धन्यवाद।